जीअं सुवन था उभ में सितारा भेज पगारा। जीअं सुवन था उभ में सितारा भेज पगारा। हर दौर में आहिनि तुंहिंजा नारा भेज पगारा। सूर्य तुंहिंजी साख रही आ बरखा रुत जी बाख जियां। तुंहिंजा हुर हिमत वारा भेज पगारा। फ़कीर उस्मान कपरी चए थो लाड़ अचण ते लख भलायूं। आहियूं असीं बि क़िस्मत वारा भेज पगारा। मुख चौकी लाड़ फ़कीर लाल बख्श अहमदानी वटि ॻोठ अली खान गाॾीवाण में अचण ते असां हुर जमायत फ़कीरनि पारां क़िबला साईं सैयद सबतुल्लाह शाह राशिदी अठूं पीर पागारो साहिब खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। पारां फ़कीर मोहम्मद उस्मान कपरी ऐं फ़कीर गमशाद अली कपरी ऐं फ़कीर अली बख्श कपरी जिगर ऐं ॿिया लाड़ सिंध जा फ़कीर ऐं ख़लीफ़ा अंगण आया जां तामूं सरतियूं सुख थिया। अमुल पिरन मथां बुरकियो ॾियां ॿियनि खे। तारीख़ गवाह आहे त पीर साईं पागारा उहा हस्ती आहिनि जिन वतन अज़ीज़ प्यारे पाकिस्तान खे वजूद में आणनि ऐं उन जी बका लाइ पंहिंजे ख़लीफ़नि फ़कीरनि ऐं मुरीदनि आधार हुर जमायत जी दिलेर फोर्स जोड़ी। अॼु ॾींहं ताईं उहा उते पंहिंजी सचाई ऐं दुआउनि सां वतन अज़ीज़ वासियुनि जी ख़िदमत करे रही आहे। जी हा, पीर साईं पागारो साहिब पंहिंजे दुआ जा पेर भरे लाड़ जे महबूब मिटीअ ते 12 डिसंबर सन 2024 ते अची रहिया आहिनि। असां खेनि दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। असां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे महबूब क़ाइद जा दिलि जे गहराइनि सां तह दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जो ॻोठ अली खान गाॾीवाण लाड़ मुख चौकी ते फ़कीर लाल बख्श अहमदानी वटि पंहिंजे फ़कीरनि सां मिलण लाइ ईंदड़ मोहतरम क़िबला साईं पीर साईं पागारो खे दिलि जे गहराइनि सां भलीकार बि चऊं था। पारां फ़कीर मोहम्मद उस्मान कपरी फ़कीर गमशाद अली कपरी फ़कीर अली बख्श कपरी जिगर ऐं ॿिया लाड़ जा फ़कीर ऐं मुरीद। दिल चवे थी दिल रुबा खे थर अमर भेटा ॾिजे। समुंड ऐं छोलियूं ॾिजनि के प्यार मां लोलियूं ॾिजनि ऐं ॾिजनि मोतिया कमल कुझु नाज़बू भेटा ॾिजनि ऐं सभु संदुसि खेटा खॼनि हू ॻाल्हियूं जेके करे अखिड़ियुनि मथे पेरा धरे चुमजनि संदुसि सुहिणा कदम मंझे संदुसि हर हिकु हुकुम सोन में तोरे तके सिरजे घुरे घोरे छॾियां हा बसि ईअं भोरे छॾियां हुन जे मथां जीवन सॼो थो मन चवे महबूब खे सिज ऐं कमर भेटा ॾिजे। दिलि चवे थी दिल रुबा खे थर अमर भेटा ॾिजे। बहरहाल हिकु दफ़ो ॿीहर लाड़ मुख चौकी फ़कीर ख़लीफ़ो फ़कीर लाल बख्श अहमदानी वटि ऐं फ़कीरनि सां मिलण लाइ 12 डिसंबर ते क़िबला साईं पीर साईं पागारो ॻोठ अली खान गाॾीवाण अची रहिया आहिनि। असां खेनि वरी वरी बि दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था ऐं समूरनि साणे वासियुनि लाड़ वासियुनि खे हिन रूहानी महफ़िल में अचण जी दावत ॾियूं था। पारां फ़कीर मोहम्मद उस्मान कपरी फ़कीर गमशाद कपरी फ़कीर अली बख्श कपरी जिगर ऐं ॿिया लाड़ पटनि जा पीर साईं पागारे जा मुरीद ऐं फ़कीर। अवां सभिनी जी वॾी महिरबानी।